बाबा तव्हांजी नई ज़िंदगी मुबारक हुजे। रब पाक तव्हांखे ख़ुशि आबाद रखे। तव्हां हाणे कानूनी तरीक़े सां ज़ाल मुड़ुस थी चुका आहियो। वकील साहब तव्हांजी वॾी महिरबानी। गुरु तू मुझे दोस्त न पर भाव आहे। तो जेको कयो आहे असां ॿिन्ही जे लाइ उहो सॻो भाउ बि नथो करे सघे। तुंहिंजा इहे थोरा मां सॼी ज़िंदगी लाहे न सघंदुसि। न नादर खान न, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। उहो दोस्त ई कहिड़ो जेको वक़्त ते कमु न अचे। अदा तव्हां मूंखे माफ़ु कजो, मूं तव्हांखे ग़लति सम्झो। का ॻाल्हि नाहे। हाणे तव्हां घरु हलो, महीने खनि जो मां राशन बि वठी रखिया आहियां। सुभाणे अचिजांइ यार, न त मां सॼो ॾींहुं बोर थींदुसि। न नादर खान न, मां 2 ॾींहं खनि कोन ईंदुसि। मूंखे थोरो कमु आहे ज़रूरी। ठीकु आहे, पोइ मां हाणे हलां थो। चङो ठीकु आहे। ॻाल्हि इहा नाहे त को मां हिन सुल्तानड़े ऐं परूअ खां डिॼां थो, पर मां ॻोठ में ख़्वार थियणु नथो चाहियां। मां चाहियां थो त माठ मिठीअ में कमु थी वञे। बबल साईं, सियाणनि चयो आहे त पैसा फेंक तमाशा बेक। बाबा जिते ॾाढ न हले उते पैसो हलंदो आहे, पैसो। इन परू ऐं सुल्तान असांजा राहूं रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। उन्हनि खे सबक़ त ज़रूरु सेखारींदुसि। पहिरियां मुंहिंजो मक़सदु हलो। बाबा साईं, को न को रस्तो त पिरिया ताईं वेंदो हूंदो न। बसि अव्हांखे उहो रस्तो जाचो। आख़िर उहो रस्तो कहिड़ो आहे जेको मूंखां नथो लॻे? बाबा साईं, पिरिया खां परस्तान जी परी त कान्हे न, जंहिंजी का क़ीमत ई न हुजे। हर इंसान जी का न का कमज़ोरी हूंदी आहे बाबा साईं, ऐं पिरिया जी कमज़ोरी आहे पैसो। पैसो त मां ॾियण लाइ तयारु आहियां। तूं रुॻो मलूक खां पिरिया जी रक़म पुछी आहे। पर गुहर जेकॾहिं मलूक पैसे ते राज़ी न थिए त पोइ? बाबा साईं, पोइ त हिकिड़ो ई रस्तो आहे। उहो रस्तो आहे त तव्हां पिरिया सां रस्मन शादी कयो। छा पिरिया सां शादी? न गुहरनि न। माण्हू छा चवंदा? मां पिरिया सां शादी कोन कंदुसि। इन खां सवाइ त को ॿियो रस्तो आहे ई कोन। रस्तो हूंदो, को न को रस्तो ज़रूर हूंदो। भला शादी ज़रूरी आहे छा? बाबा रस्ता तव्हांखे मूं सभु ॿुधाया, न अव्हांखे को रस्तो मुनासिब कोन थो लॻे, अलाए छो। त पोइ ठीकु आहे, खणूं था डंडो, आर या पार। इहो ई असुल ऐं सिधो रस्तो आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।